नासिक तव्हां खे अहम ख़बर ॾींदासीं। फातिमा फड़ो जो इलाज कंदड़ डिस्पेंसर इस्पताल जो स्वीपर निकितो। अहम ख़बर नासिक तव्हां सां शेयर कंदा हलूं। नीगरी जो इलाज कंदड़ डिस्पेंसर ॼाणायल इम्तियाज़ मीरासी सिहत जो स्वीपर निकितो। नासिक अहम ख़बर तव्हां सां शेयर कंदा हलूं। फातिमा फड़ो जो इलाज कंदड़ डिस्पेंसर इस्पताल जो स्वीपर निकितो। निगरी जो इलाज कंदड़ डिस्पेंसर ॼाणायल इम्तियाज़ मीरासी सिहत जो स्वीपर निकितो आहे। नाज़िर तव्हां खे अपडेट कयूं पिया अहम ख़बर खां त फातिमा फड़ो जो इलाज कंदड़ डिस्पेंसर इस्पताल जो स्वीपर निकितो आहे। निगरी जो इलाज कंदड़ डिस्पेंसर ॼाणायल इम्तियाज़ मीरासी सिहत जो स्वीपर निकितो आहे। अहम ख़बर नाज़िर तव्हां सां शेयर कंदा हलूं। फातिमा फड़ो जो इलाज कंदड़ डिस्पेंसर इस्पताल जो स्वीपर निकितो। निगरी जो इलाज कंदड़ डिस्पेंसर ॼाणायल इम्तियाज़ मीरासी सिहत जो स्वीपर निकितो आहे। नाज़िर तव्हां खे अहम ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं। फातिमा फड़ो जो इलाज कंदड़ डिस्पेंसर इस्पताल जो स्वीपर निकितो आहे। निगरी जो इलाज कंदड़ डिस्पेंसर ॼाणायल इम्तियाज़ मीरासी सिहत जो स्वीपर निकितो। नाज़िर अहम ख़बर तव्हां खे ॾींदा हलूं। फातिमा फड़ो जो इलाज कंदड़ डिस्पेंसर इस्पताल जो स्वीपर निकितो आहे। निगरी जो इलाज कंदड़ डिस्पेंसर ॼाणायल इम्तियाज़ मीरासी सिहत जो स्वीपर निकितो आहे। नाज़िर अहम ख़बर तव्हां खे ॾींदा हलूं त फातिमा फड़ो जो इलाज कंदड़ डिस्पेंसर जेको आहे उहो इस्पताल जो स्वीपर निकितो आहे। निगरी जो इलाज कंदड़ डिस्पेंसर ॼाणायल इम्तियाज़ मीरासी सिहत जो स्वीपर निकितो आहे। अहम ब्रेकिंग न्यूज़ नाज़िर तव्हां खे ॾियूं पिया। फातिमा फड़ो जो इलाज कंदड़ डिस्पेंसर इस्पताल जो स्वीपर निकितो आहे। इन हवाले सां तफ़सीलात सां राब्तो कयो आहे SNTV न्यूज़ जे रिपोर्टर यासीन राजपर सां। यासीन, अपडेट कजो इन अहम ख़बर जे हवाले सां। हाँ जी, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त फातिमा फड़ो जे जेको फुटेजिस में जेको ॾेखारे पियो वञे त जेको आहे हीउ मुलाज़िम जेको आहे डिस्पेंसर आहे राणीपुर हॉस्पिटल में, पर हू जेको आहे सो राणीपुर हॉस्पिटल न पर सोबेदरो तालके हॉस्पिटल में जेको आहे सो उते सैनिटरी वर्कर सफ़ाईअ वारो मुलाज़िम आहे जेको उते 15-20 ॾींहं अॻु में जेको आहे सो उन्हनि जी DSO बदिली कई हुई। जेको आहे सो सोबेदरे खां राणीपुर जेको राणीपुर में बि अञा हुन जॉइन न कयो आहे। MS खां पोइ जॾहिं पुछा कई वई त हुन चयो त असां वटि हुनजी जॉइनिंग न आहे, असां वटि हू मुलाज़िम ई न आहे, लेकिन हू आहे सैनिटरी वर्कर ऐं हू सफ़ाईअ वारो मुलाज़िम आहे जेको हुनखे इंजेक्शन लॻाए रहियो आहे ऐं हू ड्यूटी जेको आहे सो सोबेदरे कंदो हुयो, पर ख़बर न आहे त हू हिन वक़्तु किथे आहे। जी ठीकु आहे यासीन, वॾी महिरबानी तव्हांजी हमारे सां तफ़सील ॾियण जे लाइ।